नाज़िन ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॿुधाए रहिया आहियूं त कराची जे इलाइक़े न्यू कराची भरिसां अयूब ॻोठ में हथियारबंदनि जी फायरिंग में औरत समेत 2 ॼणा मारिजी विया आहिनि। नाज़िन पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियलनि जी सुञाणप ग़ुलाम रसूल ऐं मिसबात शाहिदा तौरु थी आहे। मारिजी वियल 2 ॼणा पाण में माइट आहिनि। औरत बेवा हुई जंहिंजा 2 पुट ऐं धीअरूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल ग़ुलाम रसूल ऐं शाहिदा कुझु सालनि खां गॾु रही रहिया हुआ। ग़ुलाम रसूल जानवरनि जो वापारी हो ऐं 2 शादियूं थियल हुयूं। नाज़िन पुलिस जो चवणु आहे त मक़तूला शाहिदा जो हिकु पुटु घर खां ग़ाइबु आहे। वाक़ियो गैरत जे नाले ते क़त्ल लॻी रहियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। नाज़िन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदा हलूं त कराची जे इलाइक़े न्यू कराची भरिसां अयूब ॻोठ में हथियारबंदनि जी फायरिंग में औरत समेत 2 ॼणा मारिजी विया आहिनि। नाज़िन पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियलनि जी सुञाणप ग़ुलाम रसूल ऐं मिसबात शाहिदा तौरु थी आहे। मारिजी वियल 2 ॼणा पाण में माइट आहिनि। औरत बेवा हुई जंहिंजा 2 पुट ऐं धीअरूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल ग़ुलाम रसूल ऐं शाहिदा कुझु सालनि खां गॾु रही रहिया हुआ। ग़ुलाम रसूल जानवरनि जो वापारी हो ऐं 2 शादियूं थियल हुयूं। पुलिस जो चवणु आहे त मक़तूला शाहिदा जो हिकु पुटु घर खां ग़ाइबु आहे। वाक़ियो गैरत जे नाले ते क़त्ल लॻी रहियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं।